नाज़रीन, फैज़गंज तालके में जदीद सहाफ़त जो बुनियाद रखंदड़ सहाफ़ी महमूद खान शर जी 7वीं वरसी मल्हाई वई। उन हवाले सां ॾिसूं था करूंठी मां अली हबीब रतड़ जी रिपोर्ट। फैज़गंज में जदीद सहाफ़त जो बुनियाद रखंदड़ बहादुर सहाफ़ी महमूद खान शर जी 7वीं वरसी मल्हाई वई। करूंडी, अकरी, कोटलालू ऐं पकाचांग जे सहाफ़ियुनि ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि संदसि मज़ार ते हाज़िरी भरण बाद खेसि लफ़्ज़नि जी भेटा ॾिनी। उन मौके ते सहाफ़ियुनि ऐं अदीबनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त महमूद खान जहिड़ा सहाफ़ी जेके आहिनि वरले पैदा थींदा आहिनि ऐं जेको महमूद खान जो विछोड़ो आहे इहो हिकिड़ो जेको ख़ाल आहे इहो भरिजण जो नाहे ऐं हुन हमेशह जेको मज़लूम माण्हुनि जो आवाज़ आलाए वञनि ताईं पहुचायो ऐं असां अॼु उनखे जेको आहे उनजी वरसी जे मौक़े ते ख़राज तहसीन पेश करियूं था। महमूद खान शर उहो सहाफ़ी हुयो जेको उन ॾुखे दौर वारी सहाफ़त में जेको आहे सो सॼी सिंध में जिते बि कंहिं सहाफ़ी सां को मसइलो थींदो इशू थींदो उते वञी पहुचंदो। पोइ इहो जेको आहे सो घोड़की में हुजे, ॾहरकी में हुजे, कश्मीर में हुजे, झोल में हुजे, पर उते महमूद खान वञी जेको आहे सो पहुचंदो। महमूद खान जदीद सहाफ़त जो जेको हिते फैज़गंज तालके में बुनियादु विधो। महमूद खान सहाफ़त जो बुनियाद फैज़गंज में उन वक़्तु विधो जॾहिं का बि सहूलियत कोन हुई, को फैक्स जी सहूलियत कान हुई, इंटरनेट जी सहूलियत कोन हुई, को व्हाट्सएप ग्रुप कोन हुआ, को तॾहिं अची हुन बुनियाद विधो। ऐं उहो दौर हो जॾहिं वॾेरा पंहिंजे मनमानी कंदा हुआ, पंहिंजे जेको आहे सो पुलिस ज़रिए, मुख़्तियारकार तपेदार ज़रिए ग़रीब आम माण्हू जे मथां ज़ुल्मनि जा पहाड़ किरींदा हुआ। उन वक़्तु महमूद खान अची उन्हनि जो भरझलो थी बीठो। महमूद खान हिकु बेबाक सहाफ़ी, निंढा सहाफ़ी हो। कराची खां कश्मीर ताईं कंहिं बि हंधि सहाफ़ी सां मसइला थींदो उते जेको आहे पहुचंदो। हिकु अनमोल हीरो हुयो। उन जी 7वीं वरसी आहे, उनखे सुर्ख सलाम पेश कयूं था। महमूद खान ऐं असां गॾिजी वॾनि लांग मार्चूं कयूंसीं मंशा जे ख़िलाफ़ ऐं समाजी कमनि जी हिमायत में। असां अॼु बि उन कम ते क़ाइमु आहियूं। असां महमूद खान जे नाले रोशन करण में लॻा पिया आहियूं। महमूद खान शर हिकिड़ो सिर्फ़ु सहाफ़ी न बल्कि मां ईअं चवंसि त हिकिड़ो इदारो हुयो, छो जो हू जेका असां चवंदा आहियूं त बेबाक सहाफ़ी आहे या ग़रीबनि जो हमदर्द सहाफ़ी आहे, उहे सभु खूबियूं महमूद खान में हुयूं। अॼु जी जेका सहाफ़त आहे उहा जेकॾहिं महमूद खान वारी सहाफ़त बि अॼु जा दोस्त असां कनि त असांजे इलाइक़े में बल्कि सिंध में काफ़ी तब्दीली अची सघे थी। अॼु पिण अखड़ियनि सजण पंहिंजा सारिया गलनि था गुड़नि जूं बूंदूं बस न कनि, अंधी सिक पिरियनि लोक ॾिठे बि न लहे। साथी रिपोर्टर एजाज सोलंकी सां गॾु अली हबीब रतड़, आवाज़ टीवी न्यूज़, फैज़गंज।